नादर खान बराबर असां सदोरी खे माफ़ करे छॾियो, पर कॾहिं कॾहिं इंसान पंहिंजे होश हवास में न हूंदो आहे। इन करे चवां थो त मुंहिंजे साम्हूं न ईंदो कर। जेकॾहिं बि मुंहिंजो मीटर फिरी वियो त सिसी धड़ खां धार करे छॾींदुसि। पर चई छॾियो, सम्झ लोह ते लीक अची वई। न परू भा, जॾहिं असां माफ़ करे छॾियो आहे न त असांखे सभु रंजिशूं ख़तम करणी पवंदियूं। मां तव्हां खां माफ़ी वठण आहियां। बराबरि मां ॾोही आहियां ऐं ॾोह बि मूं अहिड़ो कयो आहे जंहिंजी सज़ा मौत खां बि बदतर हुजणु घुरिजे। पर परवरी छा, शुक्र कर नादर खान जो तूं ज़िंदा वेठो आहे। परू नादर खान खे पंहिंजे अमलनि जी सज़ा मिली चुकी आहे। अहिड़ी त सज़ा मिली चुकी आहे जेका असांजे ॻोठ में अॼु ॾींहं ताईं कंहिंखे बि न आहे मिली। सुल्तान भाउ, वो बि अलाए छो नादर खान खे ॾिसां थो त मुंहिंजो रतु टिचके थो। तॾहिं त मां तव्हां खां माफ़ी वठण आयो आहियां। जेकॾहिं तव्हां मूंखे सज़ा ॾियणु चाहियो था त भली ॾियो। ही मुंहिंजो कंध हाज़िर आहे, भले कुआड़ी सां लाहे छॾियो। दिल त ईअं ई चए थी, हिकु धक सां सिसी धार करे छॾिया। परू भा, नादर खान खे मारण सां सिंध में खुशहाली कोन ईंदी, दरिया बादशाह में चाड़ कोन ईंदो, वेतर मसला वधंदा ऐं असांजा दुश्मन ख़ुशि थींदा। असां छेयूं ऐं छेतियूं थी वेंदासीं। इन करे बहितर इहो आहे परू भा त असां नादर खान खे माफ़ करे हिनखे पंहिंजी दिलि सां लायूं। मां तव्हांजो हर ॾोह ॾंड भरण लाइ तयारु आहियां। तव्हां जेकी मूंखे सज़ा ॾींदो मूंखे क़बूल आहे। फिर वेली मूंखे माफ़ करे पंहिंजे सीने सां लायो। उथी नादर खान, तूं बि असांजो भाउ आहीं। ख़बर नथी पए त सालार खान ख़ामोश छो आहे। सदोरी हाणे वॾेरनि जो नंग आहे ऐं को खसीस मास्तर वॾेरनि जे नंग खे विहारे वेठो आहे। मुंहिंजी ॻाल्हि सम्झ खां मथे आहे। गौर खान, नंगोरी छा चो, बकरियूं बकरियुनि सां सवंदियूं। बकरी ऐं हरण जो मेल नाहे थींदो ऐं सदोरी बकरी आहे, हरण न। ऐं बकरीअ जो मुक़दर काती आहे। गौर खान सम्झी बि सभु कुझु थो, पोइ देरि छा जी आहे। सालार खान त तोखे उहो ई बि इजाज़त ॾेई छॾी आहे न, पोइ देरि छा जी थो करे, वेही वक़्तु न वञाए। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।